सभिनी पहिरियों दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली सलाम मदद सिंध जे मौसम सां गॾु मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त वकार अली रिंद। दोस्तों अॼु ज़बरदस्त गर्मी आहे, आड़ंग जो माहौल आहे ऐं आगम ज़बरदस्त आहे विचोली सिंध में। हींअर आऊं मतिलबु त 10:30 थिया आहिनि। शहर मस्कुदो रिंद ॻोठ जवाहर लाल बिश्क रिंद में पंहिंजे बाग़ीचे में आहियां ऐं गर्मी ज़बरदस्त आहे, हवा बिल्कुलु बंदि आहे। त अॼु 23 जुलाई ऐं यादि हूंदो त 20 जुलाई ते मूं पोस्ट रखी हुई छो त वीडियो न ठाहे सघियसि। बहरहाल हींअर उहो वीडियो ठाहे तव्हांखे मौसम जे बारे में मालूमात ॾींदुसि त हीउ सिस्टम जेको केसि ताईं सिंध में हली सघे थो, मतिलबु त सिंध में केसि ताईं हिन जा बरसाति जा इम्कान हूंदा ऐं केसि ताईं असरात हूंदा। मुकमल मालूमात डिटेल सां तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि, त महिरबानी करे जे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं बरसाति जे बारे में। दोस्तों हाणे ॻाल्हि कयूं 23 ऐं 24 जुलाई ते। अॼु आहे 23 जुलाई, सुभाणे आहे 24 जुलाई। त इन में मगरबी ऐं मॉनसून जो मिक्स कंडीशन में सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ज़बरदस्त बरसाति जा इम्कान आहिनि। अॼु बि सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त कल्ह बि सिंध जे कुझु इलाइक़नि में असांखे बरसाति जा इतला मिलिया ऐं काफ़ी इलाइक़नि में ज़बरदस्त बरसाति पई। थर पार्कर जे कुझु इलाइक़नि में ऐं उन खां पोइ ओलह सिंध जे कुझु इलाइक़नि में, उत्तर सिंध, मेरापुर ऐं चोंडको, मतिलबु इन्हनि इलाइक़नि में किथे किथे असांखे बरसाति जा इतला मिलिया। त राति देरि सां जेके आहिनि ककर ठहंदा रहिया। त हीअ सिस्टम जा असरात आहिनि ऐं सिस्टम ईअं जीअं ई वेझो ईंदो त बरसाति जा इम्कान थी सघे त अञा बि वधनि। त वधीक मौसम में का बि तब्दीली थिए थी इंशाअल्लाह उनजी तव्हांखे मालूमात ॾींदासीं। त पूरे पाकिस्तान में इम्कान आहिनि, बलोचिस्तान जे बि काफ़ी इलाइक़नि में मतिलबु इम्कान आहिनि। उत्तर बलोचिस्तान, सिब्बी, लसबेला, खुज़दार, मतिलबु जेके सिंध लाइ इलाइक़ा आहिनि इन मगरबी सिस्टम जा इम्कान आहिनि। उन खां पोइ पंजाब जे बि काफ़ी इलाइक़नि में इम्कान आहिनि। राजस्थान, गुजरात में बि बहितरीनु सिस्टम आहे ऐं उमेदु आहे त हिन सिस्टम मां सिंध जे काफ़ी इलाइक़नि में बरसाति जा इम्कान हूंदा। छो सिस्टम जा जेके असरात उहे ज़बरदस्त आहिनि। इंशाअल्लाह उमेदु आहे ऐं दुआ बि कयूं था त इंशाअल्लाह हीउ जेको सिस्टम आहे सिंध जे लाइ रहमत साबित थी ऐं रहमत जूं बरसातूं वसनि थर पार्कर में, अछड़ो में, कोस्तानी इलाइक़नि में, उन खां पोइ सिंध जे बाक़ी इलाइक़नि में बि। ख़ैर पूरा जेके दोस्त आहिनि उहे हाणे पंहिंजी तयारी करे छॾियो। अॼु ज़बरदस्त इम्कान आहिनि शाम जो ऐं उन खां पोइ अॼु राति सुभाणे वक़्बे सां ककर जेके आहिनि सिंध में ठहंदा रहंदा। कॾहिं किथे बरसाति जेका आहे थींदी रहंदी। लाज़मी न आहे त हिकु ॾींहं जे अंदरि पूरी सिंध वसे। सिस्टम जा अञा 3-4 ॾींहं पिया आहिनि। सिस्टम जा अञा 3-4 ॾींहं पिया आहिनि ऐं उमेदु आहे त 3-4 ॾींहंनि में मतिलबु त पूरी सिंध में बरसाति वसंदी। कुझु इलाइक़ा अगरि रहिजी विया त वरी तव्हांखे बाद में ॿुधाईंदा त कहिड़ा इलाइक़ा रहिजी विया, पर उमेदु आहे त पूरी सिंध वसंदी ऐं कराची में बि बरसाति जा इम्कान थी सघनि था। पोइ किथे हल्की, किथे तेज़, किथे दरमियानी, किथे बूंदा बांदी, उहो त मालिक जे हथ में आहे। बहरहाल इम्कान ज़बरदस्त आहिनि। वधीक अपडेट ॾिजाई रहंदी, महिरबानी करो।